दोस्तों, अॼु मां तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदुसि। उन जो नालो आहे रूप ऐं बसंत। हिकिड़े बादशाह जे महलात में झिरक ऐं झिरके जो आखेरो हो, जंहिंमें उन जा ॿच्चा बि हुआ। पर इतफ़ाक़ सां झिरकी वीचारी मरी वई ऐं झिरक का ॿी झिरके हथु करे पंहिंजे ॿचनि जी रखवाली ऐं ख़िदमत लाइ उनखे आणे आख़िर में विहारियो। मगर उन झिरके जे ॿचनि जी ख़िदमत त कान कई। अटल उन्हनि खे कंडा खाराए छॾियईं, जंहिंजी ख़बर झिरक खे कान पई। पर राणीअ जा उन महलात में रहंदी हुई, तीअं उहो समूरो रंग पे ॾिठो त कीअं नई झिरकीअ अॻिए झिरकीअ जे ॿचनि खे ख़तमु करे छॾियो। राणीअ जॾहिं उहो हाल ॾिठो, तॾहिं हिन जे दिलि में ही ख़्यालु अची वेठो त जेकॾहिं आऊं मरी वञा त पोइ बादशाह बि ज़रूरु ॿी ज़ाल परणिबो ऐं उहा बि मुंहिंजे ॿचनि सां अहिड़ी हालत कंदी जहिड़ी हिन झिरकीअ जे ॿचनि सां कई। राणीअ खे ॿ पुट हुआ, जिन मां वॾे जो नालो हो रूप ऐं नंढे जो नालो बसंत हो। राणीअ हिकदमि बादशाह खे महलात में घुरायो। बादशाह महलात में अची हाज़िर थियो। राणीअ खेसि चयो त मूंखे हिकु वाइदो या वचन ॾियो। बादशाह अंजाम या वचन ॾिनसि त जेकी तूं चवंदीअ उहो मां क़बूल कंदुसि। तंहिं ते राणीअ बादशाह खे चयो त मूंसां वाइदो कर त मुंहिंजे मरण खां पोइ तव्हां ॿी शादी न कंदो। बादशाह राणीअ सां उहो वाइदो कयो ऐं कुदरत मुंहिंजे मालिक जी कुझु अरसो गुज़रण खां पोइ राणी वीचारी मरी वई। सो बादशाह जा वज़ीर ऐं ॿिया माण्हू अचण लॻा ऐं बादशाह खे चवण लॻा, क़िबला साईं, असीं शादी करी। पर बादशाह शादी करण खां सिर्फ़ु इनकार कयो। नेठि अमीरनि वज़ीरनि पिणु बादशाह खे शादीअ जी सलाह ॾिनी ऐं शादी करण लाइ मथसि ज़ोर विधो। हिते बादशाह वीचारो ॾाढो मजबूर थी पियो ऐं आख़िरकार वज़ीर जी सलाह मूजिबि शादी करण क़बूल कयईं ऐं वज़ीर खे हुकुम कयईं त ॿी महलात तयारु कराए, जिन मां हिकिड़े में शहज़ादा रहंदा ऐं ॿिए में मुंहिंजी नई राणी रहंदी। वज़ीर हुकुम मूजिबि ॿी महलात तयारु कराई। उन बाद बादशाह शादी कई ऐं नई राणीअ खे हिकु महलात में रहाईं ऐं ॿई शहज़ादा ॿी महलात में रहिया। हिकिड़े ॾींहुं शहज़ादनि छोकिरनि सां गॾु महलात जे भरिसां रांदि पे कई त इतफ़ाक़ बाल वञी, जीअं चवंदा हूं त अंदरि वञी महलात में पियो जो राणीअ खणी पंहिंजे हंज में लिकाए छॾियो। छोकिरनि रूप खे चयो त हीअ बि अव्हां जो घर आहे, तूं वञी बाल खणी अचे। रूप चयो त बसंत वञे, पर बसंत वञणु न क़बूल कयो। तंहिं करे लाचार रूप बाल खणण लाइ राणीअ जे महलात में वियो ऐं राणीअ खां वञी बाल घुराईं। राणी रूप ते अॻे ई आशिक़ हुई, जीअं हिनखे अहिड़ी तरह पहिरियों भेरो महलात में अकेलो ॾिसी पाण ॾांहुं छिकण जी कई ऐं ज़बरदस्ती करण जी कोशिशि कई। तंहिं ते रूप हुनखे चयो, तूं मुंहिंजी माउ आहीं, मूंखां अहिड़ी ॻाल्हि कीअं थींदी। ऐं ईअं चई हुन खां बाल खसे हलणु लॻो। राणीअ हिन खे पुठियां चिंबड़ी पई, यानी
राणी हुनखे चंबड़ी पई ऐं राणी हुनखे छिकण लॻी, पर रूप पंहिंजी जिंद छॾाए निकिरी वियो। राणी नाउमीद थी यकदम मथे में धूड़ खणी विधी। रननि जा फंद तव्हांखे ख़बर आहे, यकदम खणी मथे में धूड़ विधी ऐं खट ऊंधी करे वार छोड़े किरी पई। उन बाद हिकिड़ी बानीअ खे लालच ॾेई ऐं अखि ॾेखारे पंहिंजे शाहिद कयईं ऐं बादशाह ॾांहुं माण्हू मोकिलियईं त हिकदमि हेॾां अचे। बादशाह दरबार मां उथी उन महलात में आयो ऐं राणीअ बादशाह खे चयो त तुंहिंजो पुटु मुंहिंजे महलात में घिड़ी आयो ऐं मूं में अची हथ विधा अथसि। मूं मस उन मां जान छॾाई आहे, सो हीअ बानी मुंहिंजी शाहिद आहे। हिन खां पुछी ॾिसो। बानीअ बि नेठि साॻी शाहिदी ॾिनी, छो त बानी वीचारी अॻे ख़रीद कयल हुई। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो कावड़ियो ऐं वज़ीर खे हुकुम कयईं त ॿिन्ही छोकिरनि खे मारे उन्हनि जूं सिसियूं मूंखे आणे ॾे। वज़ीर जॾहिं उहो हुकुम ॿुधो तॾहिं दिलि में ॾाढो वीचारो पशेमान थियो। हुनखे रहम आयो। नाहक ज़ोर करे बादशाह खे शादी करायमि। साॻियो उहो ई हाल थियो जेको छोकिरनि जी माउ झिरकीअ जे बचनि जो ॾिठो हो। वज़ीर शहज़ादनि वटि आयो ऐं खेनि चयईं त अव्हां मुल्क छॾे वञो। मां अव्हां जी ॻोल्हा में निकिरंदुसि, पर अव्हां वञो उत्तर ते त आऊं अव्हांखे ॾखण ॻोल्हींदुसि। छोकिरा उहा हक़ीक़त ॿुधी वीचारा घर मां निकिरी रवाना थिया ऐं साह जे ख़ौफ़ खां वीचारा मुंहुं वठी ॾिनऊं। साह जे ख़ौफ़ खां खणी उत्तर तरफ़ मुंहुं ॾिनऊं ऐं भॼंदा विया। हलंदे नेठि वीचारनि खे राति पइजी वई। हुननि खे राति पइजी वई ऐं हिकु वण हेठां वेही रहिया। रूप जेको वॾो भाउ हो उन पंहिंजे नंढे भाउ खे चयो त राति जो ही पहिरियों पहर अधु तूं सुम्ही निंड कर त आऊं वेही थो पहिरो ॾियां। उहो ॿुधी नंढो सुम्ही पियो ऐं वॾो पहिरो ॾियणु लॻो। बस निंड में ख्वाब ॾिठो त रूप खे बादशाही मिली आहे ऐं पाण ॾिहाड़ी हिकु लाल ओगारींदो थो रहे। अधु राति खां पोइ रूप पंहिंजे नंढे भाउ बसंत खे उथारियो ऐं पाण सुम्ही पियो। बसंत पहिरे ते वेठो, पर हिननि खे निंड जा हुआ वीचारनि खे घेर टसो। ही वरी बि लेटी पियो ऐं निंड खणी वियसि। एतिरे में हिकु ज़हरीली बला आई या नांग आयो जेका बसंत जे वात में ज़हर हारे हिन जो साह पी वई। तंहिं करे ही वीचारो मरी वियो। सुबुह जो रूप उथे ॾिसे त संदसि भाउ मुंहुं पियो आहे। हिनखे ॾाढो वीचारे खे ॾुख थियो। आख़िर भाउ जे दफ़न कफ़न जे लाइ किथां ओडर कपिड़े आणण वास्ते ही उतां निकितो। अञा थोरो अॻु भरियो वियो त उन मुल्क जे बादशाह जीअं वफ़ात कई हुई ऐं ला औलाद मरी वियो, सो उन जी वसियत हुई त बाज़ उॾारजो ऐं इहो जंहिंजे मथे ते वेहे उनखे तख़्त ते अची विहारजो। सो जहिड़ो बाज़ परियां उॾामंदो पियो आयो तहिड़ो अची रूप जे मथे ते वेठो। बाज़ जे पुठियां जे अमीर वज़ीर पिया आया तिन रूप खे वठी वञी तख़्त ते विहारियो। रूप खे जो ओचितो बादशाही मिली वई, तंहिं करे हाल त हिन खां संदसि नंढे भाउ जो दफ़नाइण विसरी वियो। बसंत वीचारो वण जे हेठां पियो हो त उतां हिकु जोगीअ जी ज़ाल समेत अची लंघियो। जोगीअ
जी ज़ाल जंहिंखे औलाद ई कोन हो, तीअं जो छोकिरे खे ॾिठो त हिकु सुहिणो सदा मलूक वाह जो छोकिरो आहे, त उन ते मोहित थी पई ऐं जोगीअ खे चयईं त हीउ मुंहिंजो पुटु आहे। जेकॾहिं तूं हिन खे जीअरो कंदे त मां तोसां हलंदुसि, न त मां पंहिंजे पुट जे लाश ते वेठी हूंदुसि, तूं भले हलियो वञ। जोगी वीचारो ॾाढो मजबूर थियो ऐं ज़ाल खे चयईं त हिन में तोखे ॾाढी तकलीफ़ वठणी पवंदी, उन ॻाल्हि खे छॾे ॾे। पर जोगियाणी पंहिंजे ज़िद तां न लथी। नेठि जोगीअ ज़ाल खे चयो त हाणे भला छेणनि जो ढेर कठो कर। जोगियाणीअ झटपट छेणनि जो ढेर गॾु करे वरितो। तंहिं विच में जोगीअ नांग जो पेर खणी संदसि ॿिर वञी लधो। कुदरत मुंहिंजी अलाह जी, पोइ उन ॿिर जे चौधारी छेणनि जो ढेर करे उते वेही मंड पढ़णु लॻो, यानी उन नांग जे मथां पढ़णु लॻो। मंड पढ़णु लॻो। केतिरी देरि खां पोइ नांग ॿिर मां निकितो ऐं जोगीअ खे चयईं त तोखे जेकी घुरिजे सो मां तोखे ॾियां, पर हींअर मूंखे न साड़। जोगीअ नांग खे चयो त हिन वण हेठां जेको छोकिरो मारे आयो आहीं, उनजो ज़हर चूसे अच त पोइ छॾियां। नांग घणो न टाए, पर जोगीअ की न छॾियसि। किसो त वॾो आहे। आख़िर नांग उन वण हेठां अची छोकिरे जे वात मां ज़हर चूसे वरितो ऐं छोकिरो जीअरो थी पियो। वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजे शान जो जोगियुनि खे पोइ पंहिंजो पीउ माउ सम्झी उन्हनि सां गॾु घुमंदो रहियो। बसंत उन खां पोइ कुदरत सां ॾिहाड़ी लाल उगारण लॻो, जंहिं करे जोगी ॾाढो आसूदो थी वियो। हिकिड़े ॾींहुं बसंत जोगीअ खे चयो त मूंखे हिकु भलो घोड़ो वठी ॾे। जोगीअ हिन खे घोड़ो वठी ॾिनो, जंहिं ते चढ़ी बसंत हर रोज़ पियो शिकार कंदो हो। हो त अॻे बादशाह जो पुटु हो। बसंत शिकार कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे भाउ जी बादशाही में अची निकितो। शहर खे चौधारी ॿाहिरां कोट ॾियारियल हो, जंहिंजो दरवाज़ो बंदि हो। बसंत दरबान खे घणेई सतायो त आऊं हिकु मुसाफ़िर आहियां, दरवाज़ो खोल त वञी शहर में आराम कयां। पर हिन दरवाज़ो न खोलियो। उन शहर जे ॿाहिरां हिकु बला रहंदी हुई, जा शहर में अची नुक़सान करे वेंदी हुई, जंहिं करे बादशाही दरवाज़ा बंदि करे छॾिया हुआ। बादशाह ऐलान करे छॾियो त जेको बि उन बला खे मारींदो उनखे संग ॾींदुसि। बसंत दरवाज़ो न खुलण करे लाचार थी दरवाज़े खां ॿाहिरि घोड़ो ॿधी कपिड़ो विछाए सुम्ही पियो। अञा थोरी देरि कान गुज़री त उहा बला अची निकिती। बसंत उन बला सां जंग करे उनखे मारे विधो ऐं बला जो नक चप ऐं पुछ कपे दरवाज़े हेठां पूरे वरी बि सुम्ही पियो। सुबुह साजिर दस्तूर मूजिबि उन शहर जो वज़ीर दरवाज़े खां ॿाहिरि निकितो, ॾिसे त वाह बला मुई पई आहे ऐं हिकु माण्हू बि निंड में सुतो पियो आहे। वज़ीर दिलि में चयो त वज़ीर सियाणा हूंदा आहिनि त ज़रूरु बला इन ई मारी आहे। वज़ीर दिलि में चयो त छो न वञी इहा ॻाल्हि मां बादशाह खे ॿुधायां त बला मूं मारी आहे। उहो हिन हिकिड़ो फंदु या पह पचाए निंड में पियल छोकिरे ते आणे वीचारे ते डंडा वसाईं ऐं हणी वीचारे जूं टंगूं ॿाहूं भञी विधाईं। वज़ीर सम्झो त हाणे हीउ मरी वियो, त उनखे खणी वीचारे खे भरिसां हिकु खॾ हुई उन में फिटो कयईं ऐं पाण अची बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, भला मूं मारी आहे वाइदे मुताबिक़, हाणे मूंखे संग ॾे। बादशाह जो बसंत जो भाउ रूप हो, तीअं अॻे बादशाह जी धीउ खे चयो त मूं वाइदो कयो आहे त
तोखे वज़ीर सां शादी करणी पवंदी। छोकिरीअ जवाबु ॾिनो त इहो वज़ीर हमेशह असांजे शहर में रहंदो हो। बादशाह सलामत, थोरो अकुल कर, इहो त पहिरियां बि रहंदो हो, इहा अॼु नई ॻाल्हि न आहे। अॻे हिनखे अहिड़ी हिमत कान हुई ऐं हींअर वरी हिन भला मारे थी। मूंखे एतबार साईं कोन थो अचे, भला खे कीअं ॿिए मारियो आहे। वज़ीर कूड़ थो हणे, पर जेकॾहिं तव्हां वाइदो कयो आहे त पंहिंजी का ॼायल धीउ खणी वज़ीर खे ॾियो। रूप लाचार थी वेही रहियो। होॾां बसंत खॾ में पियो हो वीचारो, खॾ खोटे हुनखे जो फिटी करे हो त हू त वीचारो बेहोश लॻो पियो हो हुन में खॾ में। छो कुदरत मुंहिंजे मालिक जी, पर बसंत वीचारे खे जेको आहे न अञा थोरो साह हो। नेठि कुंभर वीचारो मिटी खणण लाइ आयो त अची ॾिसे थो, सुभान अल्लाह, शहज़ादो वीचारो खॾ में पियो आहे, पर हुन में थोरो साह आहे। कुंभर वीचारे खे औलाद कोन हो, तंहिं करे हुनखे उतां खणी पंहिंजे घर आयो। कुंभर त असली हो ऐं भॻी टुटे उज़वे खे ॻंढण हिन जो कमु हो। तो हिन वेही शहज़ादे जो इलाज कयो। बसंत रोज़ लाल उगाड़ींदो, यानी लाल हीरो जेको हूंदो आहे न, उहो वात मां रोज़ कढंदो। जेको हुन ख़्वाबु ॾिठो उन मुताबिक़ उहो ख़्वाबु सचो थियो ऐं रोज़ हिकु हाल लाल कढंदो वात मां। जो कुंभर खणी पाण वटि रखी छॾींदो हो ऐं अहिड़ी तरह कुंभर बि हिकु वॾो शाहूकार थी वियो। पोइ त हिन कुझु इलाज पाण ऐं कुझु पैसा ॾेई ॿियनि हकीमनि तबीबनि खां बसंत जी दवा कराई ऐं थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ बसंत बिल्कुलु तंदुरुस्त थी वियो ऐं पोइ छाणी पोशाक पहिरे केतिरा ई ॾींहं मज़े सां शहर घुमंदो फिरंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं बसंत खे शहर में घुमंदे वज़ीर ॾिसी वरितो ऐं खेसि सुञाणे चयईं त मार, ही त चङो भलो लॻो पियो आहे, मां त हिनखे मोल सम्झो। जेकॾहिं ही बादशाह जे ॾाढो पेश थियो त मां कूड़ो थी पवंदुसि, पोइ त बादशाह मूंखे माराए छॾींदो। तंहिं करे बादशाह वज़ीर हरामी वठी बादशाह खे चयईं त कुंभर जो पुटु ॾाढो बदमाश थी पियो आहे, माण्हुनि खे ॾाढो आज़ारियो अथसि, अहिड़े माण्हू खे जेल में रखणु घुरिजे। बादशाह हुकुम ॾिनो त हिन खे झले जेल में रखियो वञे। वज़ीर पोइ ज़ोरी ऐं ज़बरदस्तीअ सां कुंभर जे पुट खे जेल में उमाणियो ऐं उते बि हिन खे ॾाढियूं सख़्तियूं ॾियारियूं, पर हिन जी क़िस्मत वीचारे जी भली हुई, तंहिं करे उतां बि बची वियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो सौदागर ॿेड़ो वठी उन शहर में आयो। ख़ुदा जी कुदरत जो ॿेड़ो अॻिते हलण खां बीही रहियो। सौदागर केतिरा ई हीला वसीला कया, पर मजाल जो ॿेड़ो अॻिते हले। नेठि कीअं ॾस ॾिनसि, जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो रतु हिन ॿेड़े खे लॻंदो ऐं ॿेड़े तां वही वञी दरिया में पवंदो तॾहिं हलंदो। सौदागर बादशाह जी ख़िदमत में अची अर्ज़ु कयो त जेतिरो बि नाणू चवंदा ओतिरो ॾियण लाइ मां तयारु आहियां, जेतिरो बि पैसा घुरंदो मां ॾींदुसि, मगर हिकिड़ो माण्हू मूंखे ॾिए जंहिंखे आउं कुही ॿेड़े ते रतु हणां। बादशाह सौदागर खे चए त हा, आउं कंहिंसां ज़ुल्म कोन कंदुसि, जेको पैसा वठी पंहिंजी ख़ुशीअ सां शहर घुमायो या सिर ॾींदो त मूंखे एतिराज़ कोन्हे। सौदागर शहर में पड़ो घुमायो, पर को बि अहिड़ो माण्हू हिनखे कोन मिलियो। तंहिं ते वज़ीर मौक़ो वठी बादशाह खे चयो त कुंभर जो पुटु जेको जेल में पियो आहे, जो दर हक़ीक़त हिकिड़ो रोल माण्हू आहे ऐं ॾाढो बदमाश आहे। जेल जे अंदरि बि केतिरा फ़साद कया अथसि ऐं उते बि तमामु आतंक या ज़ुल्म मचाए ॾिनो अथसि।
उन जी बांह हिन सौदागर खे ॾियूं त चङो थींदो, छो त अहिड़े फ़सादी माण्हूअ जे जीअरे रहण जी का बि ज़रूरत नाहे। वज़ीर हरामी बादशाह वज़ीर जी इहा रिथ क़बूल कई। बादशाह त बेवकूफ़ हूंदा आहिनि, उन देरी न कई, चई ठीकु आहे, खेसि अहिड़ी इजाज़त ॾेई वज़ीर छोकिरे जी बांह वञी सौदागर जे हवाले कई ऐं खेसि ॾाढो ताक़ीद कयईं त कंहिं बि तरह हिन खे ख़तमु करे छॾिजांइ। सौदागर छोकिरे खे वठी ॿेड़े ते आयो ऐं काती तिखी करणु लॻो। छोकिरे पुछियसि त हीउ छा थो करे? सौदागर जवाबु ॾिनोसि त तोखे कोंदुसि। छोकिरे चयसि त आऊं त तोखे पीउ पियो सम्झां, आऊं त तुंहिंजो पुटु थियण थो चाहियां ऐं तूं मूंखे बेगुनाह खे कोई छा कंदो? सौदागर चयसि त तुंहिंजो रत ॿेड़े खे लाहींदुसि ऐं दरिया में फिटो कंदुसि, तॾहिं मुंहिंजो ॿेड़ो हलंदो। छोकिरे चयो त मुंहिंजे रत लाइ मूंखे न कुह, ॿेड़ो आऊं तोखे हलाए थो ॾियां। सौदागर चयसि त मुंहिंजो फ़क़ति ॿेड़े हलाइण सां मतिलबु आहे, तो जे हलियो त पोइ तुंहिंजे कोण मां मूंखे छा थींदो? तंहिं करे जेकी वणई सो कर, जेको वणे सो कर, पर ॿेड़ो हलाए ॾे। पोइ बसंत हिकु कप सां चीच खे चहक ॾेई 2 टे फुड़ा ॿेड़े खे लाता ऐं 2 टे फुड़ा दरिया में फिटा कया त ॿेड़ो उथी हलण लॻो। सौदागर ख़ुशि त थियो, पर वज़ीर वारी ताक़ीद हिन खे दिलि में साईं हुरखुर मचाए ॾिनी। तंहिं करे छोकिरे जे मारण जो ख़्यालु दिलि में त न लाथईं। सौदागर जहाज़ हलाइण लॻो ऐं हलंदे हलंदे वञी हिकिड़े ॿिए मुल्क में निकिता। उते पहुची ॿेड़े मां लही शहर में घुमण लाइ विया त हिकु हंधि हिकिड़ो तख़्तो टंगियल ॾिठऊं। तंहिंमें लिखियल हो त हिन दरवाज़े जे अंदरि कंहिं बि इंसान खे अचण जी इजाज़त न आहे, जेको ईंदो तंहिंखे माराए छॾिबो। बसंत सौदागर खे चयो त बाबा आऊं हिन दरवाज़े मां अंदरि वेंदुसि। सौदागर जी दिलि में त अॻे ई दगा हुई, हरामी त हो, छो हिन दिलि में चयो त वञ त जीअं हिन जो ख़ात्मो थिए, सभु चङो तो वॾी ख़ुशीअ सां हिन खे मोकल ॾिनो। बसंत वीचारो कोट में अंदरि वियो, अॻिते वञी ॾिसे त बाग़ में हिकिड़ी शहज़ादी वेठी आहे। जीअं हिन खे ॾिसी उते ई खणी पकड़ियो, पर पोइ बसंत जी सूंहं सोभिया ॾिसी संदसि हसब नसब पुछियाईं। छोकिरे पंहिंजो सॼो किसो जेकी वीचारे हिन ते गुज़रियो हो हिन खणी सभु शहज़ादी जे ॾाढो पेश कयो। जिते शहज़ादी राज़ी थी ऐं हिन सां शादी करण लाइ तयारु थी वई। बसंत पंहिंजो निशान पतो सौदागर जे ॿेड़े जो ॾेई ॿेड़े ते वापसि मोटी आयो। होॾां शहज़ादीअ पीउ खे चयो त मुंहिंजो मुड़ुसु पसंदि कयो आहे, आऊं उन सां शादी कंदुसि। बादशाह तंहिं ते सौदागर खे पुट समेत हाज़िर थियण लाइ हुकुम मोकिलियो। सौदागर छोकिरे ते ॾम ॾियो त बाग़ में वञण करे हीउ सॾु थियो आहे, हाणे 2 ॼणा मरंदासीं। छोकिरे खे दिलि जाए हणी सौदागर खे चयो त को बि फिक्र न कयो, आख़िरकार सौदागर बसंत समेत बादशाह वटि अची हाज़िर थियो। बादशाह सौदागर खे ॾाढी इज़त ॾिनी ऐं माइटी करण लाइ खेसि चयईं। सौदागर क़बूल कयो ऐं शादी ख़ैर ख़ूबीअ सां गुज़री। बसंत बादशाह महिलात में रहंदो हो, पर सौदागर हाणे हिन जी दावा ई न छॾींदो हो। हिकिड़े ॾींहुं सौदागर उतां कुझु करण जो ख़्यालु कयो, तंहिं करे बादशाह खां मोकल वठी पंहिंजे पुट ऐं नुंहुं खे हाण वठी वञण लाइ उतां खेनि वठी ॿेड़े ते आई। ही सभु ॿेड़े में चढ़ी वेठा। पोइ
वठी ॿेड़े खे हाकारियऊं या हलायूं हलंदे हलंदे थोरी घणे ॾींहं साॻिए रूप वारे मुल्क जे वञी वेझो। सौदागर खे दिलि में ख़्यालु आयो हाणे वज़ीर हिन खे जीअरो छॾींदो कोन, छो त मूंखे ज़िद करे ॾाढो हलाक कंदो, तंहिं करे का अटकल कजे। तो बसंत खे चयईं त अॼु ॿेड़ो तूं हलाए। बसंत ॿेड़ो हलाइण लॻो। सौदागर नियत बुरी करे ॿ ॾींहं ॼाणाए भॼी बसंत खां जहाज़ हलाइण जो वारो ई न वरितो। टे ॾींहं सौदागर हिन खां अची वारो वरितो। बसंत राति ॾींहं जे उजागे सबबु तमामु थकिजी पियो, तंहिं करे लेटण सां हिन वीचारे खे निंड खणी वई। सौदागर तो वझ ॾिसी हिन खे निंड में खणी हिकिड़ी पेतीअ में बंदि कयो ऐं पेती खणी दरिया में फिटी कयईं त जीअं ॿुॾी मरी वञे। पर चवंदा आहिनि त मारण वारे खां बचाइण वारो वेझो हूंदो आहे। तो ख़ुदा जी कुदरत बसंत वारी पेती ॿुॾी कान ऐं जहाज़ जे पुठियां लॻी पई आई। सो उहा ॿेड़ी वीचारी हुन में को रस्तो फाथल हो या अलाह जी कुदरत हुई, उहा ॿेड़ी हुन सां लॻी पई आई, जंहिंजी ख़बर सौदागर खे कान पई। कुझु वक़्त खां पोइ ॿेड़ो अची बंद ते बीठो ऐं पेती बि लुढ़ंदी लुढ़ंदी अची किनारे सां लॻी। उते हिकिड़े धोबीअ बीठे कपिड़ा धोता। कपिड़ा पे धोतई त परियां ॾिसे त हिकिड़ी पेती लुढ़ंदी पई अचे। तो हिन यकदम वञी पेती हथ कई खोले खणी ॾिसे त वाह मुंहिंजा मौला, उन में त हिकिड़ो शहज़ादो सुतो पियो आहे। धोबीअ खे पुटु कान हो, तंहिं शहज़ादे खे पंहिंजो पुटु करे सम्झो ऐं खेसि वॾी ख़ुशीअ सां पंहिंजे घर वठी आयो। सौदागर खे दिलि में जो अची दगा करे घर वेही रहियो। बसंत खे ॿुॾल सम्झी हिन जी ज़ाल खे चयईं त हाणे तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। शहज़ादे चयसि त आऊं तुंहिंजी नुंहुं आहियां, ज़ाल वरी कीअं थियसि। हिन बार सौदागर कोशिशि करणु लॻो त शहज़ादीअ खे कंहिं तरह सां वेही करे राज़ी करियां, पर शहज़ादीअ हिन खे कॾहिं बि सिधो मुंहुं करे जवाबु न ॾिनो। होॾां बसंत वीचारो धोबीअ खे सेखारियो त तूं पाण खे मसलो या पड़ो घुमाए त आऊं तूं मुल्लो या पाण खे पड़ो घुमाए त आऊं दुआऊं ऐं तावीज़ कंदो आहियां। पोइ धोबीअ सौदागर जे ॿेड़े वटि अची पाण खे मुल्लो मशहूरु कयो ऐं हलायो त कंहिंजी ज़ाल रुठल हुजे या को ॿियो कमु कंहिंजो हुजे त आऊं पीणनि तावीज़नि सां करे ॾींदुसि। सौदागर जो उहो ॿुधो तंहिं ख़्यालु कयो त मन हिन मुला जे छिंडनि पीणनि सां शहज़ादी मूंसां ठही वञे। तो मुला सां पंहिंजे दिलि जो हवालु कयईं ऐं हिन खे शहज़ादीअ ॾांहुं ॿेड़े ते मोकिलियईं। मुला शहज़ादीअ खे ख़ुलासो वठी वञी खेसि सारो किसो करे ॿुधायो त तुंहिंजो मुड़ुसु मूं वटि सही सलामत आहे। पर हाणे तूं सियाणप कर जो सौदागर सां खिली ख़ुशी थोरो थोरो ॻाल्हाए। जीअं ते शहज़ादी मुला जे चवण मूजिबि सौदागर थोरो थोरो राज़ी थी ऐं सौदागर खे बि मुला ते वेसाव अची वियो। माना यकीन थी वियो त इहो आज मुलो आहे भिणा। मां हेतिरा ॾींहं कोशिशि पई कई त छोकिरी राज़ी कोन थी। हिकिड़े ॾींहं में मुले राज़ी कढी शहज़ादीअ जे छिंडनि पीणनि करणु लॻा। शहज़ादीअ ॾांहुं मोकिलियो। शहज़ादी बि सियाणप करे सौदागर सां तीअं मिठी ॻाल्हियूं करणु लॻी। पोइ बसंत धोबीअ खे सेखारे चयो त तूं बादशाह वटि वञ ऐं वञी चईसि त मुंहिंजी धीअ रूप बसंत जी ॻाल्हि खणंदी आहे। जेकॾहिं बादशाह सलामत उहा ॻाल्हि ॿुधणु चाहे त पोइ हुकुम ॾियो त मुंहिंजी धीअ साईं जिन जी कचहरी में उहा ॻाल्हि अची ॿुधाए। रूप जॾहिं उहो ॿुधो तॾहिं पंहिंजे भाउ बसंत खे यादि करणु लॻो ऐं धोबीअ खे चयईं त असां खे उहा ॻाल्हि ॿुधणु ज़रूरु मंज़ूरु आहे। फलाणे वक़्तु भली उहो किसो
ॾिसण जो वॾा रूप ऐं बसंत जो असली पीउ हिकु ॾींहुं महिलात में सुतो पियो हो। ज़ाहिरी तरह निंड में हो पर हक़ीक़त में सुजाॻ हो।